शेर बने खां असांजे बहितरीन शाइर अब्दुल वहीद चांग जी लिखल शाइरी अॼोके इन आवाज़ जे सुर ऐं सफ़र में शामिल कंदासीं। अब्दुल वहीद चांग पंहिंजे बेवफा प्रीन खे मयारूं ॾींदे लिखे थो त बस जानी असांजी दुआ आहे त जिते बि हुजो ख़ुशि हुजो। असां त ॾुखनि सूरनि जा अॻे ठहियल आहियूं, बस अवी सदाई मुरकंदा रहो। को यादि कंदे ई विसरी वियो, को विसरी विसरी यादि रहियो। को प्यार ॾींदे बि विसरी वियो, को दर्द ॾींदे ई यादि रहियो। बस जानी असांजी दुआ आहे त जिते बि हुजो ख़ुशि हुजो। तो छॾे ॾिनो त मिड़ी ख़ैरा महबूब साईं, असीं अॻे ई ॾुखनि जा ॾाढा माण्हू। बेवफ़ा यार गॾु गुज़ारियल वक़्तु न विसारी हा, जेके प्यार जा लम्हा के घड़ियूं गॾु गुज़ारियूंसीं, उहे मोहबतूं ऐं प्यार इहे न विसारी हा। मुंहिंजा महबूब साईं, मूं तोखे ईअं कॾहिं बि कोन सम्झो हुयो, जीअं तूं वक़्त खां अॻु में जुदायूं करे वें। तोखे जी ईअं छॾिणो हुओ त वक़्त खां पहिरीं ॿुधाए छॾी हा। जेके पल पाण गॾिजी गुज़ारियासीं, उन्हनि जायुनि ते वेही अॼु आऊं तोखे सारां पियो। पर बेवफ़ा महबूब साईं इहे न विसारी हा। ही अब्दुल वहीद चांग अॼु बि तोखे पुकारे थो ऐं लुड़कहारे थो। हा पहिरीं तूं ईअं न करी हा, तूं वक़्त खां अॻु असांखे ईअं न विसारी हा। हा ईअं न विसारी हा। मटे